मुल्क अंदर कोरोना वायरस केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण लॻो। कोरोना वेगे वधीक 36 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 2738 नवां केस साम्हूं आया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सॼे मुल्क अंदरि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 42,909 टेस्टूं कयूं वयूं। मुल्क अंदरि कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 6.2 रही। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 36 मरीज़नि दम ॾिनो आहे, जंहिंखां पोइ मजमूई तौर फोतियुनि जो अंग वधी 7,561 थी वियो आहे। NCOC मूजिबि कोरोना वायरस जा 2,738 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 3,68,665 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिबि मुल्क अंदरि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 868 मरीज़ कोरोना खे मात ॾेई सिहतयाब थिया आहिनि। हिन वक़्तु इलाज हेठि मरीज़नि जो अंग 33,562 आहे। 1,517 मरीज़नि जी हालत गणिती जोगी आहे।